रहमान रहीम हीअ जेका असांजी अॼु जेका रैली आहे उहा इन बुनियाद ते आहे त जेको हब ऐं क्लस्टर पॉलिसी जेका असां वटि राइज कनि था पूरी सिंध जे अंदरि उहा तमामु ग़लति राइज कनि था। छो त इहा पॉलिसी असांखे क़बूल न आहे। असांजे स्टेक होल्डरनि सां मर्कज़ सां या डिवीज़न लेवल ते असांजे डिवीज़न प्रेसिडेंट सां असां सां वेहनि, असां सां इन मुतलिक़ वेही हाल अहिवाल कनि, असांखे मुतमिन त कनि। हीअ जेका पॉलिसी लाइनि था सेकेंडरीअ जो हिकिड़ो हाई स्कूल जो हेडमास्टर 17 ग्रेड जो आहे, 40 स्कूल असांजा प्राइमरी हुनखे था ॾियनि ऐं अॻिते हली वरी इहो प्राइवेट कंदा। कंहिं ठेकेदार खे चवंदा ॿोली लॻाईंदा, बाबा अचो हेतिरी ॿोली आहे हेतिरी बजट आहे अचे खणो। उहो आम तव्हां बि खणी सघो था। पोइ आम माण्हू जेको उहो अचे खणंदो। जीअं ॾिसो था त लालकाणे में बिल्डिंग्स रोडनि जा हाल ॾिसो था त कहिड़ा आहिनि। सरकारी बिल्डिंगूं जेके ठहनि थियूं 2 सालनि खां पोइ किरियूं पियूं आहिनि। ठेकेदार जेको ईंदो त उहो चवंदो त मां बजट बचायां न, छा ॾींदो उहो तालीम खे, छा ॾींदो उहो ॿारनि खे, कहिड़ी तालीम ॾींदो। असां त चऊं था इहे सभु शयूं तव्हां इदारनि जे अंदरि उन्हनि हेठि खे ॾियो त उन्हनि जी तव्हां जांच पड़ताल कयो त हिते जेका असां बजट ॾिनी आहे उनजो कमु थिए थो या नथो थिए। त अहिड़े हिसाब सां असां इन मसइले जे लाइ निकिता आहियूं। जेका इहा पॉलिसी असांखे हरगिज़ क़बूल न आहे। असीं सभु कुझु करण जे लाइ तयारु आहियूं पर इहा पॉलिसी असां क़बूल न कंदासीं।